अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम डिबेट में अवां खे चऊं था भलीकार ऐं पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं जीअं गुज़र ॾींहुं बि पाण ॻाल्हायोसीं उमरकोट में जेको इंतिहाई अफ़सोसनाक सान्यो पेश आयो। उमरकोट सां तालुक़ु रखंदड़ डॉक्टर शाहनवाज़ कुंभर सां जेको वाक़ियो पेश आयो ऐं जंहिं अंदाज़ सां पुलिस जेका आहे इंतिहाई जेका ॾोहारी कमु उन्हनि कयो ऐं उनखां पोइ उनखे जेको मुक़ाबले जो रंग ॾिनो या जेको उनखे मज़हबी रंग ॾियण जी कोशिशि कई वई। सो ओवरऑल उन ते जीअं असां ॻाल्हाईंदा आया आहियूं त समूरी सिंध जॾहिं उथली पई त हीअ इंटरनेशनल लेवल ते जंहिं अंदाज़ सां केस जेको आहे खयो वियो त उनखां पोइ अॼु जेके आहिनि उनजा नतीजा बि असांखे नज़र अचणु शुरू थी विया आहिनि। पहिरीं ॻाल्हि त अॼु जेका आहे उहा सूबाई जेके घरू वज़ीर आहिनि ज़ियाउल हसन लंजार साहब, उन्हनि सूबाई जेके तालीम वारा वज़ीर आहिनि सैयद सरदार अली शाह ऐं IG सिंध सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं उन प्रेस कॉन्फ्रेंस में सूबाई वज़ीर घरू जेके सूबाई वज़ीर आहिनि उन्हनि एतिराफ़ कयो त पुलिस कूड़े मुक़ाबले में डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जेके आहिनि उन्हनि खे क़तलु कयो ऐं ॿिया बि उनजा खोड़ पासा उन्हनि चयो त जेके बि ज़िम्मेवार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई थींदी। प्रेस कॉन्फ्रेंस में सूबाई वज़ीर इहो ऐलान कयो। उन सां गॾोगॾु उनजो चवणु आहे त जेकॾहिं उनजा वारिस फरियादी नथा थियनि हिन केस में त सूबाई हुकूमत जेका आहे उहा पाण फरियादी थींदी ऐं सिंध अंदरि कंहिंखे बि अदालत खां मथां जेके क़तल आहिनि उहे करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। उन सां गॾोगॾु इंतिहा पसंदी जी का गुंजाइश न आहे। जेको हिकिड़ो ज़बरदस्त स्टेप आहे। पहिरियों ई जीअं असां ॻाल्हाईंदा पिया चऊं त सरदार शाह साहिबु जेको असेंबली में बयानु ॾिनो उहो रिकॉर्ड ते जॾहिं आयो त हिन केस खे काफ़ी हथी मिली। उनखां पोइ जेके पुलिस वारा हुआ उन्हनि खे जॾहिं उहिदनि तां हटायो वियो, इहा बि हिकिड़ी ज़बरदस्त अॻभराई हुई। ऐं अॼु जेका हीअ प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे उन सां गॾोगॾु जेका जांच रिपोर्ट हुई, जांच टीम हुई, पुलिस जी जांच टीम जंहिं ते मुसलसल ख़दशनि जो इज़हार बि थियो पिए, पर जॾहिं हीअ प्रेशर डेवलप थियो आहे त उहा रिपोर्ट बि अॼु पधरी थी आहे। पुलिस जी जेका रिपोर्ट हुई ऐं उन रिपोर्ट में इहो वाज़े तौर ते ॼाणायो वियो आहे त उमरकोट पुलिस जेको आहे डॉक्टर शाहनवाज़ खे गिरफ़्तार कयो। गिरफ़्तार करण खां पोइ उन्हनि मीरपुर ख़ासि पुलिस जे हवाले उनखे कयो ऐं मीरपुर ख़ासि पुलिस जेको आहे कूड़े मुक़ाबले में जेको आहे डॉक्टर शाहनवाज़ कुंभर खे क़तलु करे छॾियो। इहा पंहिंजी पुलिस जी रिपोर्ट आहे ऐं उन रिपोर्ट में DIG मीरपुर ख़ासि जेके आहिनि जावेद जिस्काणी उन्हनि खे ज़िम्मेवार करार ॾिनो वियो आहे। SSP मीरपुर ख़ासि जेके आहिनि उन्हनि खे ऐं SSP उमरकोट उन्हनि खे हिन वाक़े जो जेको आहे उहो ज़िम्मेवार करार ॾिनो वियो आहे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई जी सिफ़ारिश बि कई वई आहे। ऐं गॾोगॾु इहो बि चयो आहे पुलिस पंहिंजी रिपोर्ट में त वधी जेका हिन केस जी जेका कार्रवाई आहे उहा CTD खां हिन जी इन्वेस्टिगेशन जेका आहे सा उहा कराई वञे। पंहिंजे प्रोग्राम में अॼु असीं उन ते ई ज़ाहिर ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾोगॾु कुझु सवाल आहिनि। सवाल इहे आहिनि त हाणे हीअ ऐलान त थियनि पिया त भई उन्हनि पुलिस ऑफिसरनि जे ख़िलाफ़ु केस दाख़िल थींदो, उहो केस जेको आहे उन में कलम कहिड़ा लागू थींदा ऐं हीअ जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई थींदी न थींदी, इहे ख़दशा स्टिल बरक़रार आहिनि। ऐं कुझु माण्हू चवनि पिया त माज़ी में जेकॾहिं असीं ॾिसूं त हिकिड़ो वॾो मिसाल मिले थो माई जिंदो जे पुटनि सां जेको टंडो बहाल वारो वाक़ियो पेश आयो हो, उनमें हिकिड़े मेजर खे जेका आहे सा उहा फाही आई। बाक़ी जेकॾहिं असीं ॾिसूं था त अॻिते हली अहिड़ा केस या त उहे सेटलमेंट जे ज़रिए ख़तमु कया वञनि था या उहा का कार्रवाई थींदे उन्हनि जे ख़िलाफ़ु नज़र न ईंदी आहे या अॻिते हली जेकॾहिं केस वधी वेंदो आहे। जीअं हिते पार्क में बेनज़ीर भुट्टो पार्क में हिकिड़े नौजवान खे रेंजर्स जे एहलकारनि जेको आहे सो क़तलु कयो हो त अॻिते हली सदर साहब जेके आहिनि उन्हनि वरी उन्हनि जी सज़ा बि जेका माफ़ु करे छॾी हुई उन्हनि एहलकारनि जी, उन्हनि खे फाही जी सज़ा हुई। सो हीअ बि हिकिड़ो वॾो टेस्ट केस आहे। ॾिसणो इहो पवंदो त DIG मीरपुर ख़ासि खां वठी जेके बि ज़िम्मेवार जन खे पुलिस पाण करार ॾिए पई। सूबाई वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस में इहो ॿुधायो पियो वञे त पुलिस कूड़े मुक़ाबले में हिकिड़े बेगुनाह माण्हू खे ईअं मारे छॾियो। हिकिड़ो त उन्हनि जे ख़िलाफ़ु कहिड़ी कार्रवाई थींदी, असां सभिनी खे हिन जो इंतज़ारु रहंदो ऐं गॾोगॾु जेको प्रेशर आहे इहो जेकॾहिं बिल्डअप रहियो बरक़रार रहियो त शायदि इन जा नतीजा बि अचनि। पाण उन ते ॻाल्हाईंदासीं ऐं पाण इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त जन हार पाराया, जन फ़तवाऊं ॾिनियूं, जन जेको आहे सो पैसनि जा ऐलान कया, छा उन्हनि जे ख़िलाफ़ु बि कार्रवाई थींदी? छाकाणि त बुनियादी नुक़्तो ई उहो आहे त जन माण्हुनि अहिड़ा मज़हब खे ग़लति इस्तेमालु करे हिकिड़े बेगुनाह खे जंहिं अंदाज़ सां फासायो, हीअ पुलिस वारनि जे ख़िलाफ़ु त कार्रवाई बिल्कुलु थियणु खपे। उन्हनि हिकिड़े माण्हू खे क़तलु कयो आहे, पर इहो जेको समूरो जन माहौल ठाहियो, उन्हनि जा बयान सोशल मीडिया ते पिया आहिनि थिया, छा उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी? इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। छाकाणि त इहो नुक़्तो उथे ई उतां थो, जेकॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ु का सख़्तु कार्रवाई थी त शायदि अॻिते हली अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया आहिनि उहे पेश न अचनि। ऐं ॿी वॾी ॻाल्हि त हीअ पुलिस वारनि जे ख़िलाफ़ु त प्रेस कॉन्फ्रेंस बि थी, सुठी ॻाल्हि आहे, जांच रिपोर्ट बि अची वई, पर पीपल्स पार्टी जो उहो MNA जंहिं वञी हार पाराया
अमीर अली शाह साहब, छा उन्हनि जे ख़िलाफ़ भी पीपल्स पार्टी जी आला क़यादत का कार्रवाई कंदी या न कंदी? जेके इंतहा पसंदी हथी ॾियारनि पिया, इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई थिए, उन्हनि मज़हबी जेके जुनूनी आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई थियणु खपे, पर उन MNA जे ख़िलाफ़ बि ॾिसूं था त कार्रवाई थिए थी या नथी थिए। इहो बि पीपल्स पार्टी जी आला क़यादत जे लाइ हिकिड़ो वॾो इम्तिहान आहे। सो इब्राहिम कुंबर साहब ऐं माजिद मक़सूद साहब असां सां मौजूदु आहिनि। ॿिन्ही दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। सो इब्राहिम साहब, कीअं पिया ॾिसो अॼु नेठि 7 ॾींहंनि खां पोइ सही, पर हीउ केस जेको आहे सो खुली करे साम्हूं अची वियो, जेको डे 1 खां समूरी सिंध दाहूं करे पई। सिविल सोसाइटी हुजे, दानिशर हुजनि, अदीब हुजनि, हिकिड़ो कूड़ो मुक़ाबिलो थियो आहे। सभिनी खे नज़र आयो पियो त थियो छा आहे एक्चुअल त सरेंडर करे छॾियो हो। ऐं सरदार शाह जी उहा स्पीच जंहिंखे पाण बार बार कोट कयूं पिया, त हुननि चयो त बाबा उमरकोट पुलिस गिरफ़्तार कयो। हुन उमरकोट पुलिस खे चयो तव्हां कराची में हिनखे सेफ प्लेस ते रखो, पोइ हुनखे छो खणी विया। सो अॼु ज़ाहिर थी वियो त मीरपुर उमरकोट वारनि गिरफ़्तार कयो, मीरपुर ख़ासि वारनि जे हवाले कयो, जंहिं डॉक्टर खे जन क़तलु करे छॾियो। कीअं त ॾिसो हाणे मामला अॻिते वधंदे ऐं उन्हनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ का कार्रवाई अव्हांखे थींदे नज़र अचे पई? ऐलान त थियो आहे, पर वॾो सुवाल इहो आहे त FIR हाणे ॾिसूं था त वारिस था कटराइनि, पुलिस या जेका सिंध हुकूमत आहे फरियादी थिए थी, कलम कहिड़ा लॻनि था, अॻिते केतिरा अवी पुरुमींद आहियो या समूरी सिंध वासियुनि खे केतिरो पुरुमींद रहणु खपे त इहे जेके ज़िम्मेवार आहिनि उहे पंहिंजे अंजाम ते पहुचंदा? महिरबानी नसीर साहब, हिकिड़ो त ही तमामु मुख़्तसिर ऐं महदूद जेको सो मोल मतन ते यानी TORs ते ठहियल हिकिड़ी पुलिस जी जेका सा उहा कमेटी हुई, फैक्ट फाइंडिंग या इंक्वायरी कमेटी, जंहिंमें 2 DIG ऐं 2 SSP शामिल हुआ। उनजा जेको मोल मताबो तमामु महदूद हुआ। जेको वाक़िअ थियो आहे यानी पुलिस जंहिंखे मुक़ाबिलो बि ॼाणाए उहो वाकई मुक़ाबिलो आहे या न, उन ते जेका रिपोर्ट आई आहे उहा बिल्कुलु जेको हिकिड़ी ईमानदाराना रिपोर्ट ऐं उन्हनि जी रिकमेंडेशन्स आला क़िस्म जी रिकमेंडेशन जेके 4 रिकमेंडेशन्स आहिनि त वारिस जेके आहिनि उहे इन्हनि जेके मुलविस जंहिंखे बि सम्झनि था, यानी उन्हनि में उन्हनि खे चयो वियो आहे पहिरियों जो निकितो आहे उहो उन्हनि जे ख़िलाफ़ लाॻापियल कलमनि तहत केस दाख़िल कराए सघंदा। लाॻापियल कलम त माना हिकिड़ो मर्डर थियो आहे, कलम क़तल जो लॻंदो, पछ थी आहे, भागीदारी थी आहे, मिली भगत थी आहे, उहे जेके बि कलम आहिनि। ऐं जेको सो मुंहिंजे ख़्याल में इन ते ई जेको इहो दहशतगर्दी एक्ट जेको सो हिन ते इहो लॻी सघे थो ऐं उन ई तनाज़ुर में ॾिसणु घुरिजे। ऐं ॿियो त आला माना हिकिड़े रीजनल पुलिस हेड खां वठी ज़िले पुलिस हेड ताईं या ॿिन्ही जेके ज़िलनि जी पुलिस खे ज़िम्मेवार करार ॾिनो वियो आहे। उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु डिपार्टमेंटल इंक्वायरी, हाणे उहा कीअं थी थिए, छा थी थिए, उन खे छॾियो, पर जेका आला सतही इंक्वायरी कमेटी ठही आहे उन रिकमेंडेशन ॾिनी आहे त भई हीउ जेको DIG मिरपुर ख़ासि सॼी रेंज ऐं उमरकोट सॼे ज़िले, हाणे उन में जंहिंखे शामिल कयो वञे उन ते सख़्तु डिपार्टमेंटल एक्शन ऐं ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे सीनियर सुपरिटेंडेंट यानी जेको सीनियर पुलिस अमलदार आहे उन खे इन्वेस्टिगेशन जी। ऐं सुठी ॻाल्हि आहे CTD काउंटर टेररिज्म जेको सो डिपार्टमेंट जेको सो आहे टेररिज्म काउंटर जो उन्हनि जो दहशतगर्दी रोक वारो खातो आहे। उन खां अलावा जेको क्राइम ब्रांच आहे उनखे जेके ॾिजे तरजीह बुनियाद ते उनखे ॾिजे, इहा बहितरीनु रिकमेंडेशन आहे। उनखां अॻु में जेका हिन जी कंक्लूजन हुई उहा ज़बरदस्त हुई, जंहिं ते असां सॼो प्रोग्राम जेको 2 ॾींहंनि खां करियूं पिया त भई असल में सिंध जी असुल सुञाणप उहा आहे बैनुल मज़ाहिब हम आहंगी, यानी उहा जेको उन खे हिननि हिकिड़ो टच ॾिनो आहे, यानी इहे पुलिस ऑफिसर ख़ुदि सम्झनि था उन खे छियो रसो आहे। उन जे करे इहा जेका इन हद ताईं रिपोर्ट बिल्कुलु दुरुस्त आहे, बिल्कुलु ठीकु आहे। थोरे जो इन में मूंखे अलाए छो लॻो थोरो इहो पुलिस उमरकोट वारी पुलिस ख़ासि तौर ते उन जी किरदार खे थोरो हिननि हटायो आहे या उहो एतिरो वाज़े न आहे। मूंखे पहिरें फर्स्ट लुक में लॻो आहे, ऐं रिपोर्ट पढ़ंदुसि जेकी रिपोर्ट आहे सॼी न आहे पढ़ी, पर हुनजा एविडेंस उन्हनि जेके गंढे ऐं हिन सिंधड़ी वारे SHO ताईं पहुचाया आहिनि उन में सिधो क़तल साबित कयो आहे। सरकारी लेवल ते सरकारी पहिरीं ॻाल्हि उहा क़ाबिल तारीफ़ हुई जेका सरदार शाह प्रेस कॉन्फ्रेंस ते हुई पहिरें ॾींहुं, ऐं जीअं इहो मामिलो उथारियो ऐं उन खां पोइ सरकार जेको सो ही इंक्वायरी कमेटी ठाही जंहिंमें सुठा लेखा वेंदड़ जेके ऑफिसर
जेके हिन रिपोर्ट मां ख़ुदि क़दुरु जेको थो उन्हनि इहा शायदि मिले थी। उन खां पोइ अॼु जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे उहा ख़ुदि हिकिड़ो पैगाम आहे त हीउ जेको वाक़ियो थियो आहे इहो क़तई तौर ते कॾहिं बि हज़म न थी सघंदो, ख़ासि तौर ते सिंध में कंहिं बि बुले खे, कंहिं बि जुनूनी खे, कंहिं बि शिदत पसंद खे त जेको तव्हां कंहिंखे बि पकिड़े ऐं कंहिंजे बि हथां माराए छॾियो। हीउ पंजाब न आहे, इस्लामाबाद न आहे, KPK न आहे, हीउ सिंध आहे। त इहा मैसेजिंग जेका आहे उहो ज़बरदस्ती आहे। हिन जो ॿियो पासो आहे, उहो मुंहिंजे ख़्याल में उहो ऐलान थियणु वञे पियो, उन्हनि जा इशारा बि मिलिया आहिनि। आउं सम्झां थो त हीउ मामिलो हिते कोन रखो। हाणे केस कहिड़ा थींदा, कीअं दाख़िल थींदा, उन्हनि जी जेका प्रोग्रेस कहिड़ी थींदी उहो पाण ॾिसंदा थी। पर हेसि ताईं जेको थियो आहे उहो ज़बरदस्त थियो आहे, शानदार थियो आहे। ऐं उन में सिंध हुकूमत जेको ख़राज जी जेका उहा हक़दार आहे। ऐं हिननि जेके पुलिस वारनि जेको कमु कयो आहे, छाकाणि जो पुलिस जो कमु सदाईं जेको त पंहिंजे पेटी ॿाहिरनि खे बचाइणु हूंदो आहे, पर हिननि हुननि में सॼो जेको तव्हां हुन जो जेके पॉइंट टू पॉइंट पढ़ो त कहिड़ो टाइम हो, कीअं गिरफ़्तार थी। यानी हिननि त सिधो हिन में ॿुधायो आहे त भई SSP मीरपुर ख़ास जी गाॾी वई आहे, उन गिरफ़्तार कयो आहे, उन वञी हैंड ओवर कयो आहे सिंधड़ी जे सेठ जे हवाले। उन ते सिधो थियणु घुरिजे न क़त्ल जी FIR। बिल्कुलु ठीकु आहे, इन क़िस्म जो आहिनि। सही। माजिद साहब अवां ॾे अचूं था। इहो ई त उमेद घटि हुई त को सिंध पुलिस अहिड़े क़िस्म जी जांच कंदी ऐं बार बार पाण सभिनी वारसनि समूरी सिंध चऊं पिया त हुनजी वारिस आहे शाहनवाज़ डिमांड पिया त जुडिशियल इंक्वायरी थियणु खपे। पर सिंध पुलिस हिकिड़ी सुठी रिपोर्ट ॾिनी आहे जेके डिटेल पंहिंजे प्रोग्राम खां थोरी देरि अॻु में इहा रिपोर्ट आई आहे। सो तफ़सीलनि अञा मूं बि न पढ़ी आहे, जीअं इब्राहिम साहब थुलेले खे ॿुधाए, पर हुनजो तथ्य इहो ई आहे। उन्हनि ज़िम्मेवार करार ॾिनो उमरकोट पुलिस खे, मीरपुर ख़ास पुलिस खे, DIG खे, SSPs खे। हाणे अॻिते जा जेके मरहला आहिनि उन्हनि खे कीअं था ॾिसो? इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे त केस थी वियो त भई ज़िम्मेवारी आहिनि, केस उहा इहा त दहशतगर्दी तहत थींदो, क़त्ल जो केस आहे। अॻिते हिन मामले खे वधंदे अव्हां कीअं था ॾिसो? महिरबानी नसीर साईं। सभ खां पहिरीं त सरकार जेको कमु कयो आहे इन खे आई मस्ट एप्रिशिएट। बिल्कुलु। ऐं आउं सम्झां थो जेकॾहिं सरकार इन खे मंतकी अंदाम ते पहुचाए थी त आउं सम्झां थो पीपल्स पार्टी जी जेका सिंध में नेकनामी सिंध में थींदी, पर इहा पूरे मुल्क पाकिस्तान ऐं पाकिस्तान खां बयान बि पीपल्स पार्टी जी हिकु नेकनामी थींदी ऐं उन खां इहा तवका बि हुई। हाणे चओ था केस जी जेका नोयत जेको मूं पढ़ियो आहे, जेका रिपोर्ट हाणे ताईं आई आहे, उन में ॿ टे ॻाल्हियूं त ॾाढियूं वाज़े आहे। हिकिड़ी ॻाल्हि त इहा वाज़े आहे त असांजी माशरे में, असांजी सोसाइटी में तव्हां ॾिठो हूंदो फुरड़ो जो केस, जेका फातिमा फुरड़ो हुई ऐं ॿियूं केसिस, उन्हनि में असां अक्सर ॾिठो आहे त माइट जेके आहिनि उहे पोयां भॼी वेंदा आहिनि, छो त उन्हनि ते प्रेशर हूंदो आहे, उन्हनि ते डिफरेंट क़िस्म जा जेके आहिनि से प्रेशर विधो वेंदो आहे। हा जी जी, अहिड़ा जाम केस आहिनि जिन्हनि खे चयो वेंदो आहे त बाबा तव्हां पैसा पैसनि जी लालच ॾेई वेंदी आहे। रियासत जेका ॻाल्हि कई आहे त असां पाण सिंध हुन हुकूमत जो चयो आहे, पुलिस जो कोन चयो आहे, कुझु लिखियल आहे पुलिस, पर हुकूमत जेको आहे सो उनजी फरियादी थींदी। ॿी ॻाल्हि जेका कुंबर साहब कई आहे, इब्राहिम साहब, आउं सम्झां थो हिन में जेको वॾो किरदारु आहे उहो उमरकोट पुलिस जो न आहे, उहो मीरपुर ख़ास पुलिस जो अथव। उन में ॻाल्हि हिकिड़ी साबित थी थिए, जेको मुंहिंजो ख़्यालु आहे, जेको मुंहिंजो एनालिसिस आहे। आउं सम्झां थो छो त जेका उमरकोट जो जेको SSP आहे उन खां पंहिंजो मीरपुर ख़ास वटि की वियो, उनजो ऑर्डर केरु ॾिनो हूंदो? छा पंहिंजो केस कोई SSP पंहिंजे SSP खे ॾींदो छा? सवाल ई पैदा कोन्हे। जेसीं ताईं के मथां ऑर्डर कोन आया हुजनि, उहे ऑर्डर केरु ॾिना हूंदा? हिकिड़ी हिरारकी आहे न, हिरारकी में तव्हांजी जेके रीजन्स आहिनि, उहो रीजन में जेको आहे सो उहो DIG आहे, DIG खां पोइ SSP आहिनि ऐं SSP डिस्ट्रिक्ट लेवल ते आहिनि। DIG किथे था वेहनि? उहे वेहनि था मीरपुर ख़ास में। त मीरपुर ख़ास जे DIG इहो फ़ैसिलो कयो हूंदो त बाबा SSP खे चओ त इहो जेको केस आहे इहो असांखे ॾिन, इन जा बैकग्राउंड असांखे ख़बर कान्हे, पर बज़ाहिर आवाज़ली केस ईअं थो लॻे त इन खे मीरपुर ख़ास पुलिस पंहिंजे तरीक़े सां डील कयो आहे, जेको ॾाढो ग़लति डील कयो आहे। ऐं पोइ उनजो हिकिड़ो जेको जंहिं मर्डर कयो आहे, जंहिं इन खे मुक़ाबिलो ॼाणो आहे, उहो खोसो जेको न्याज़ खोसो चवनि था शायदि ग़ालिबन, उहो मुक़ाबलनि जे हवाले सां मशहूरु आहे। जी जी, ऐं उहो मशहूरु आहे चवनि था। ऐं उहो जीअं कराची में कुझु पुलिस ऑफिसर इन इनकाउंटर्स में मशहूरु हुआ, ईअं उनजो नालो मशहूरु आहे ऐं उनखे ॾिनो वियो। कुझु ख़बरूं ॿियूं बि हलनि पियूं, मां अञा उहे डिटेल अचनि त पोइ उन ते डिस्कस कंदासीं पाण। पर हींअर ताईं जेका ख़बर आई आहे उहा इहा ई आहे त पुलिस इन्वॉल्व आहे। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी
सरदार शाह पहले ॾींहुं बि असेंबली में चयो, अॼु बि उन्हनि वाज़े कयो आहे त इहो जेको आहे एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग आहे, स्टेट थी तस्लीम करे, जेका सिंध हुकूमत आहे उहा तस्लीम थी करे एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग थी आहे। हाणे इन एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग खे हिननि खे मंतकी अंजाम ते पहुचाइणो आहे। इहो ज़रूरी न आहे त रुॻो ऐलान करणु, अॼु बि चयूं त बाबा कंपेंसेशन जो ऐलान थींदी, असांखे कंपेंसेशन कोन थी खपे। ॿियो जेको हिकिड़ी ॻाल्हि जेका तमामु भली थी आहे, ॾिसो इन खे सिंध हुकूमत खे सोचणु घुरिजे, जेको सिंध जो माण्हू निकितो आहे, हाणे इन खे सिंध हुकूमत ख़ुदि बि कैपिटलाइज़ करे सघे थी। हिकिड़ी ॻाल्हि, जेके वॾा वाक़िया हूंदा आहिनि, जेके वॾा डिज़ास्टर हूंदा आहिनि, उन्हनि मां उहे जेका तारीख़ आहे उनजो कायो तब्दील करे वेंदा आहिनि। सो हीउ जेको वाक़ियो थियो आहे, इन में तव्हां ॾिसो सिंध जूं नियाणियूं, सिंध जा माण्हू, सिंध जी सिविल सोसाइटी, सिंध जी इंटेलिजेंसिया, सिंध जी जेको इंटेलेक्चुअल तबिको आहे, उहो सभु जो सभु ॿाहिरि आहे। जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी उन्हनि खे मान ॾिए थी, ही पीपल्स पार्टी लाइ आउं सम्झां थो हिकिड़ो वॾो मौक़ो आहे ऐं उनखे मान ॾियणु खपे। ऐं जहिड़ी तरीक़े सां लंजार साहिब ॻाल्हियूं कयूं आहिनि, आई मस्ट एप्रिशिएट हिम द वे ही एक्सप्लेन ईच एंड एवरीथिंग। आउं सम्झां थो हाणे ॻाल्हियूं सभु जेके आहिनि से उहे पधिरियूं थी चुकियूं आहिनि। असांखे इंतज़ारु करणु घुरिजे ऐं हुकूमत सां गॾु बीहणु घुरिजे। ऐं मां हुकूमत खे अपील कंदोसां, जेके हू ॻाल्हियूं कनि पिया उन्हनि ते हू इम्प्लीमेंट बि कनि ऐं इहो प्रेशर जेको आहे इहो बि बरक़रार रहणु खपे। अच्छा इब्राहिम साहब, हाणे अचूं था त मुमताज़ कादरी वारो वॾो मिसाल आहे, जॾहिं उनखे सज़ा आई ज़ाहिर सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां, ऐं उन ते वरी अमल थियणु वॾो हिकिड़ो मसइलो। हिकिड़ो मिसाल इहो बि आहे उन जे अंदाज़ सां मर्डर कयो हिकिड़े गवर्नर जो। हिन केस खे छा उन तरफ़ वेंदे अवां ॾिसो पिया ईअं कुझु थींदो कि सज़ाऊं ईंदियूं, छाकाणि त ही मामला रुकजंदा तॾहिं न जॾहिं उहे माण्हू मंतकी अंजाम ताईं पहुचंदा। बिल्कुलु इहा ई ॻाल्हि जेको मूं चयो हिन केस जो ॿियो पासो उहो हिन खां वधीक अहम आहे, छाकाणि जो हिन में इनफरादी तौर ते हिकिड़े SHO या DIG जो नालो जेको थो उहो हुनमें वाक़े में त अची वेंदो या उहो मुलज़िम थी वेंदा, पर ही जेके किरदार आहिनि जेके अहिड़ो माहौल पैदा कनि था, जेके घरां वेठे जेको थो इहे सिरांदी ॾियो या जेके मकतब में या जेको थो कंहिं मंबर ते चढ़ी या कंहिं प्रेस क्लब जे चौक ते बि ही जेके माण्हुनि जे सरनि जूं धड़नि जूं क़ीमतूं लॻाइनि था, ऐं अहिड़ा वाक़िया जेके त उमरपुर में 2-3 दफ़ा थिया आहिनि। हिन ते बि ख़ुदि जेको थो शाह नवाज़ जे हवाले सां बि हिकिड़े मुल्ह जेको थो 50 लख रुपए जो इनाम रखियो, तव्हां सम्झां थो साॻियो मुल्ह हो जे अमर जलील जे जेको थो उन ते इनाम रखियो उन जे सिर जो। त अहिड़ा किरदार जेके आहिनि उन्हनि जी जेको थो उन्हनि खे रोकण जे लाइ, सोसाइटी में नफ़रत के पखड़ण खां रोकण जे लाइ इन वाक़े जे समूरे पस मंज़र पेश मंज़र ऐं सॼी सूरताल ते अदालती कमीशन ठहणु घुरिजे। ऐं जेको मुतालबो जेको थो हाणे सोशल मीडिया ते तमामु घणो पियो अचे ऐं वारसनि जो बि आहे, त रुॻो ही वाक़ियो हिकिड़ो एक्सीडेंट न आहे, रुॻो हिकिड़ो एनकाउंटर को मामूली माना वाक़ियो त वॾो एनकाउंटर आहे ऐं सरकारी तौर ते अॼु हुनजो ऐलान कयो आहे त क़तल आहे ऐं क़तल पुलिस कयो आहे। ठीकु आहे, पर जेके उन जा ॿिया मुहरकात आहिनि, उन जा ॿिया जेके असबाब पैदा कया विया आहिनि असां, जेको सोसाइटी खे उभारियो भड़कायो वियो आहे, जेको इश्तिहाल ॾियारियो वियो आहे, हथ ठोकियो, हथ जाहिल माण्हुनि, जाहिल जुनूनी शिदत पसंद जेको शामिल आहे, उन जी रोकथाम जे लाइ ऐं उन जी ज़िमेवारी सही जी उहो जिन कयो आहे किरदार जे लाइ इहो कमु अदालती कमीशन ई करे सघे थी, सरकार नथी करे सघे। न्यूट्रल कमीशन जोड़े, हिकिड़ो जज हुजे, 2 जज हुजनि, 3 जज हुजनि, ज़बरदस्त क़िस्म जा जज हाई कोर्ट जा वेठा आहिनि पाण वटि सिंध में, त उहे हिन समूरे पस मंज़र पेश मंज़र खे ॾिसी अहिड़नि जेके वधीक ख़तरनाक आहिनि, जेके हिन सोसाइटी जा जेके आहिनि उहो मुमताज़ कादरी आहिनि, त उन्हनि जो जेको थो उन्हनि खे मुंहिंजो ॾियणु जे लाइ ज़रूरी आहे त अहिड़ी का कमीशन जुड़े। ऐं सम्झां थो त उन ते संजीदगी सां गौर वीचार हले पियो ऐं आहिनि मुमकिनात जेको थो हिन सां गॾु FIR सां गॾु उहा कमीशन जेका जुड़े, जेका इन समूरी ऐं उनजो महवर ऐं मर्कज़ जेको थो TOR जो जेको थो उहो सिंध जे माण्हुनि में मज़हबनि जे लाइ, ॿियनि जे मज़हबनि जे लाइ, पंहिंजो मज़हब आहे जेको थो उहो सिंधी माण्हू सम्झे थो हीउ जेको थो ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो सहब वारो रवादारी वारो आहे, पर ॿियनि जे मज़हब जे लाइ इज़त जेको थो उहो हुनजो महवर ऐं मर्कज़ हुजणु घुरिजे, जंहिंमें इंसानियत खे जेको थो उहो तरजीह बुनियादनि ते जेको इस्लाम जो हक़ीक़ी रूप आहे, तो सम्झां थो उहो ज़रूरी आहे। सही।
मुख़्तसिर हिते ब्रेक वठूं था। ॻाल्हि उहा ई आहे त वाक़ई ही ज़ुल्म त थियो आहे, पर हिकिड़ो टेस्ट केस आहे ऐं उमेद इहा करियूं था जीअं जुडिशल कमीशन जा मामला वञनि था के अहिड़ियूं तजवीज़ूं अचनि उन्हनि ते अमल थिए त फ्यूचर में अहिड़े क़िस्म जा वाक़िया न थियनि। जीअं डॉक्टर शाहनवाज़ जे वालिद जो बयान बि हले पियो थो त उन्हनि जो पुटु त उन्हनि खां हलियो वियो, पर हू उमेद इहा था लॻाइनि त मुस्तक़बिल में शायदि कंहिं ॿिए जो जेको बचो आहे ईअं हिकिड़े कूड़े इल्ज़ाम जे नतीजे में न मारियो वञे या ईअं मज़हब जो ग़लति इस्तेमालु न थियणु खपे। सो सूरत हाल उन तरफ़ वेंदी या कीअं वञी सघे थी, ब्रेक खां पोइ जॾहिं पाण वापसि ईंदासीं त उन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार ऐं प्रोग्राम जे हिन हिसे में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त अहिड़नि मामलनि खे रोकजे कीअं। सो माजी साहब, हाणे ॻाल्हि उहा ई आहे त सिंध हुकूमत जी ज़ाहिरा त क़यादत खां वठी इहे फ़ैसिला उते ई थींदा आहिनि। सिंध हुकूमत जी इवन जांच कंदड़ सिंध पुलिस जी मुख़्तलिफ़ सूबाई वज़ीरनि जी जेतिरी साराह कजे सा घटि आहे। उन्हनि पूरी दुनिया खे हिकिड़ो मैसेज बाक़ी ॾिनो आहे त ही सिंध आहे ऐं हिते अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं केरु शरारत कंदो त उहा क़ाबिल बर्दाश्त न हूंदी, पोइ उहे पुलिस वारा हुजनि या ॿिया जेके जुनूनी हुजनि, उन्हनि सभिनी हिकिड़ो पैगाम त वाज़े वियो आहे। हाणे जेको अॻियो मरहलो आहे त इन्हनि वाक़िअनि खे फ्यूचर में कीअं रोकजे ऐं जेकॾहिं वाक़ई जेके ज़िम्मेवार आहिनि, न रुगो पुलिस वारा, बार बार असीं चऊं पिया, पर जन इहो मामिलो शुरू कयो, जन इहे पोस्टूं हलायूं, जन फ़तवाऊं जारी कयूं, जन पैसा ॾिना, जेके अञा ताईं ॻाल्हाइनि था वेठा। जीअं असां कल्ह ॻाल्हायोसीं त जेके माण्हू लिखनि था सोशल मीडिया ते उन्हनि जे ख़िलाफ़ बि फ़तवाऊं थियूं अचनि, मांजी फ़क़ीर ऐं ॿियनि जे लाइ बि थ्रेट आहिनि, मुख़्तलिफ़ वीडियो बयान पिया आहिनि, उहे अॼु कुझु मुंहिंजी नज़र मां गुज़रिया, कुझु दोस्त मोकिलिनि पिया। इन्हनि खे कीअं रोकजे? हाणे इहो बि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत जे लाइ, सूबाई हुकूमत जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज हूंदो त फ्यूचर में इहे वाक़िया तॾहिं रुकिजी सघंदा जॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई थींदी। त इहो थींदे मूंखे नज़र अचे थो। ॾिसो, असल मसइलो तो नसीर साईं आहे इहो, तव्हांखे जेकॾहिं मुल्क में शिदत पसंदी खे ख़तमु करणो आहे ऐं एक्सट्रीमिज़म खे ख़तमु करणो आहे त तव्हां उहे मुहरकात, उहे जेके रीज़न्स आहिनि उन्हनि खे रूट आउट कयो, उन्हनि खे ख़तमु कयो। हीअ त माना तव्हां ईअं सम्झो त हिकिड़ी फायर फाइटिंग आहे, हिकिड़ो वाक़ियो थी वियो, तव्हां उन वाक़िए खे भई चलो मंतकी अंजाम ते पहुचायो त सो वाट, इहा का इन जी ठीकु आहे, पंहिंजी हिकिड़ी इम्पोर्टेंस आहे कि माण्हू खे चलो इंसाफ़ मिली वियो, असांखे थोरी सिंध खे थोरी इहा ॿाहिरि मुल्कनि मां या जंहिंसां किथां या सिंध खां ॿाहिरि पाकिस्तान जे ॿियनि सूबनि मां थोरी एप्रिसिएशन मिली, ठीकु आहे। पर अगरि 2 महीननि खां पोइ वाक़ियो इहो थी थो वञे त असां किथे बीठा हूंदासीं? त असल चैलेंज त आहे इहो न, एक्सक्यूज़ मी, असल चैलेंज जेको पीपल्स पार्टी जो आहे उहो इहो आहे, जेके माण्हू हींअर बि वेठा इंसाइट कनि ऐं हाणे बि वेठा अहिड़े क़िस्म जूं स्टेटमेंट्स ॾियनि ऐं मज़हब जो इस्तेमालु कनि। छा तव्हां कंहिंखे ईअं चई सघो था मुलद आहे? कहिड़े भई कहिड़े बेस ते था चओ त आउं मुलद आहियां या फलाणो मुलद आहे, या असां जेके सपोर्ट था कयूं त भई हिकिड़ो मर्डर जेको थियो आहे चऊं था त उनजो इंसाफ़ थिए त हिन में मुलद थी वियासीं, छो थी वियासीं? हाणे इहे जेको वॾी कंट्राडिक्शन आहे, आइडियोलॉजिकल जेका कंट्राडिक्शन आहे, जेके माण्हू पब्लिकली खुले आम ऐं मीडिया ते वेठा चवनि ऐं फेसबुक ते वेठा लिखनि, इनखे किथे न किथे हुकूमत खे कुझु न कुझु त करिणो पवंदो। बाक़ी तंहिंजे आउं इहो वरी सम्झां थो, वरी चवणु चाहियां थो, वर्जाव करणु चाहियां थो त हुकूमत खे घुर्जे त उन जा जेके मेन जेके रीज़न आहिनि ऐं उन रीज़न में आउं काउंट कराईंदुसि, हिकिड़ो त उहे माण्हू जेको फेसबुक जो ग़लति इस्तेमालु था कनि, ऐं हिकिड़ा उहे जेके शरीफ़ माण्हू आहिनि उन्हनि जो जेको पूरो किरदारु ॾिठो वञे त उन्हनि ज़िंदगी में अहिड़े क़िस्म जा कम कोन कया आहिनि। ॿियो इन शइ खे बि इंश्योर करणु घुर्जे त भई जेकॾहिं मुल्हनि खां अहिड़े क़िस्म जी फतवा घटि में घटि सिंध में त वरिती वञे, जेकॾहिं कंहिं ते कूड़ो इल्ज़ाम आहे उन खां घटि में घटि सफ़ाई पेश कई वञे उन माण्हू जी, उहो सफ़ाई पेश कोन थो करे ऐं उन खे जेको आहे कोर्टूं लॻाए इंसाफ़ था पंहिंजो इंसाफ़ था कनि, छो इहो कंहिं बि तरीक़े सां कंहिं बि हवाले सां जस्टिफाइबल न आहे, उनखे जस्टिफाई नथो करे सघिजे। सिंध हुकूमत खे घुर्जे त सिंध खे जेकॾहिं डिफरेंट रखणु चाहिनि था KPK खां ऐं पंजाब खां, त सिंध में घटि सिंधी मुला वेठा आहिनि ऐं उन्हनि खां अहिड़े क़िस्म जो तव्हां हिकिड़ो फतवा वठी अचो त घटि में घटि जेको माण्हू जे ख़िलाफ़ को इल्ज़ाम लॻो बि आहे त उनखे घटि में घटि कोर्ट में पेश कयो त हू पंहिंजी सफ़ाई ॾेई सघे। असल मसइलो आहे इहो, मुंहिंजे ख़्याल में इन जी ज़रूरत आहे। सही, बिल्कुलु इब्राहिम साहब। हाणे इन में असीं बार बार त चऊं था पीपल्स पार्टी या सूबाई हुकूमत, पर ही ॾिठो वञे त सॼे मुल्क जो मसइलो आहे। कुझु अर्सो पहिरियों पाण हुन ते ॻाल्हायोसीं त मुल्क जे चीफ जस्टिस खे सरेआम थ्रेट पिया कनि, TLP सां वास्तो अथनि, का कार्रवाई कोन थी थिए, कोयटा में ताज़ो वाक़ियो थियो, आए ॾींहुं किथे न किथे, त हीउ त हिकिड़ो मुल्की लेवल जो मसइलो आहे। त
ॻाल्हि उहा ई आहे त रियासत खे, रियासत जे इदारनि खे, मज़हबी आलमनि खे, जेके ज़ाहिर बहितरीन आलिम बि हिन मुल्क में मौजूदु आहिनि, इन ॻाल्हि खां को इनकार कोन्हे, उन्हनि सभिनी जो केतिरो रोल ॾिसो था। ऐं ताज़ो ॾिसूं था सऊदी अरब में 2-3 महीना पहिरियों हिकिड़ी कानून साज़ी थी आहे त कंहिं बि फ़र्द खे इहो हक़ न आहे त कंहिं ते तोहीन मज़हब जो इल्ज़ाम मढ़े। इहो रियासत जो कमु आहे, रियासत जी ज़िम्मेवारी आहे त जेकॾहिं केरु माण्हू अहिड़ी हरकत करे थो त उन जे ख़िलाफ़ु कार्रवाई बि थींदी, इन्वेस्टिगेशन बि थींदी। फ़र्दनि ते इहे मामला हुजण ई न खपनि, इहे रियासतुनि जा मामला आहिनि। इहो सऊदी अरब में थियो आहे त असीं उमेद कयूं था त अहिड़े क़िस्म जो मामिलो पाकिस्तान जी हुकूमत बि करे सघे थी। ऐं ज़ाहिर आहे मथी लेवल ते का अहिड़ी कानून साज़ी थिए, उनमें आलमनि जो रोल हुजे ऐं जेके बि रियासत जा मज़बूत इदारा आहिनि उन्हनि जो को रोल हुजणु खपे। ये सऊदी अरब जो पैसो हो जंहिं हिते जे मुलायत खे मज़बूत कयो ऐं उन जा असर जेके हाणे सॼे मुल्क में आहिनि। अञा बदकिस्मती आहे त हीअ रियासत उन ई रिंगट खे खणियो पिए थिए। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, हिते जो जेको सो जुनूनी इंतहा पसंद जेको सो आहे उहो मुलायत जो ई शिकार आहे। ऐं उहो वधीक पंहिंजो वधीक न पर उहो बिल्कुलु उन ई पंहिंजो पाण खे ओतिरो शेयर होल्डर ऐं जेको सो छा चवंदा आहिनि स्टेक होल्डर सम्झे जेतिरो वॾो मुला आहे। हू सम्झे थो, हुनखे ग़लति फहमी आहे ऐं हू सम्झे थो मुंहिंजे हथ में आहे त रियासत सां गॾु रियासत खे चलो पंहिंजो पाण खे सुधारणो पवंदो। हाणे जेकॾहिं सऊदी अरब उन सॼे स्टांस सां हटी वियो आहे, हाणे उन समूरा मामला जेके ख़ुदा जे हवाले करे छॾिया आहिनि त ख़ुदा रहम विझंदो हितां जे उन्हनि जाइल हाकमनि जे दिमाग़नि में ऐं ज़हननि में ऐं दिलुनि में त हू जेको सो उन जी पोइवारी कनि त हाणे उहो जेको आहे पंहिंजो अबो पैसो ॾींदो हो उहो पाण फिरी वियो आहे। हाणे जेको अवी बि उहा लाइन वठो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको सो मामला असीं समूरा जेके ही जेको कुझु असीं ॾिसूं था सोसाइटी में जेको असरु ॾिसूं था, जेको ईअं माण्हुनि खे पकड़ियो मारियो था छॾनि, जेको इल्ज़ाम हणी, इहे सॼी रियासती पॉलिसी रही आहे। रियासत इन्हनि मुल्हनि खे पालींदी रही आहे। हाणे रियासत उहो असांजी कल्ह चयो त पर रियासत जो फ़र्ज़ु आहे शहरनि जी हिफ़ाज़त करणु, रियासत उहो फ़र्ज़ु निभाए ऐं रियासत खे संभालींदे हुकूमत आहे। उनजे करे भला ॿियो हुकूमतूं ॿियूं न त हीअ सिंध जेका पीपल्स पार्टी जे हवाले आहे, जेके सम्झूं था तो अञा बि अंधनि में काणी आहे पार्टी या तनज़ीम जे हवाले सां, जंहिंजो थोरो घणो लिबरल या रोशन ख़्याल जेको आहे उहो थोरो अक्स आहे, त उहा घटि में घटि 2-3 कम ज़रूरु करे। हिकिड़ो त पुलिस खे जेको सो आहे उहो फ्री हेड ॾिए त तव्हां वटि जेकॾहिं के मुल्हनि जे ख़िलाफ़ यानी माजिद साहब या आऊं वञी उहो फेसबुक वारो वीडियो या ऑडियो खणी वञूं था ऐं जेको लाभ आहे त भाई हिन मूंखे जान खां मारण जी धमकी ॾिनी आहे, त जेतिरी मुल्हे खे इजाज़त आहे आम माण्हू जे ख़िलाफ़ तोहिन जी दरख़्वास्त जेको सो कंहिं बि इल्ज़ाम ते दरख़्वास्त काटण जी जेतिरो मुल्हो आज़ादु आहे। 5-6 ॼणा सिंध जे कंहिं थाणे में वञी कंहिं शरीफ़ माण्हू जे ख़िलाफ़ को बि केस दाख़िल कराए सघंदा। इहो हक़ मूंखे माजिद साहब खे तव्हांखे ॿुधणु घुरिजे। सिंध जे हर माण्हू खे उन ई फतवा फरोश फतवा खोर इन मुल्हे जे ख़िलाफ़ जेको बीठो ऐलान करे, कॾहिं चौकनि ते कॾहिं फेसबुक जे ज़रिए उन जे ख़िलाफ़ उन जी इजाज़त हुजणु घुरिजे। रियासत अहिड़नि माण्हुनि ते नज़र रखे ऐं हिन केस में ख़ुसूसी तौर ते इन्हनि जेको मुल्हनि जो किरदारु आहे उन्हनि मुल्हनि जी निशानदेही करे उते जी पुलिस खे, ख़ासि तौर ते उमरकोट पुलिस खे जेको हाणे नओं SSP आयो आहे मेमन साहब ताज़ो अॼु अपॉइंट थियो आहे शायदि हाणे, त उन खे उन्हनि जी निशानदेही करे उन्हनि खे पहिरीं पकड़े उन्हनि मथां केस दाख़िल कराइनि। बाबा तो हीउ जेको तूं भलवाई आहीं, तूं हीउ जेको त बाहि लॻाई आहे, हीउ जेको तो रियासत जो रियासती मिल्कियतुनि जो नुक़सानु साड़ियो आहे, माण्हुनि जे ज़हननि खे टेरर ॾेई, त हुकूमत सां गॾु हिकिड़ी असांजी बि ज़िम्मेवारी आहे त असीं उन मुल्हे खे, जुनूनी खे, दहशतगर्द खे, दहशत पसंद खे, शिदत पसंद खे सोड़ो करियूं ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ असांखे जेको कानून ऐं आइन में जेका गुंजाइश आहे ऐं असांजो राइट आहे जेको उहो उन जो इस्तेमालु कजे। त हीउ मूंखे माराइणु चाहे थो, हीउ मूंखे धमकियूं ॾिए पियो ऐं उन खां डिॼण जी का बि ज़रूरत कोन्हे। छाजो उन खां वधीक शायदि मूंखे दीन जी ख़बर हुजे, मूंखे इस्लाम जी ख़बर हुजे, हू जेको उते माण्हुनि खे बीठो धमकाए पियो ऐं क़तल जा फतवाऊं जारी पियो करे, असांजो जेको सो आहे उहो दीन में घटि में घटि इहा शइ साम्हूं न आहे। त घटि में घटि इहा मुंहिंजो फ़र्ज़ु थो थिए, रियासत जो थिए थो, हुकूमत जो थिए थो, पुलिस जो थिए थो, आम शहरी बतौर आम शहरी मुंहिंजो फ़र्ज़ु थो थिए त आऊं उनखे थोरो करण जे लाइ उन पुलिस खे ज़रूरु आगाह करियां त हीउ जेको सो हिन जो किरदारु जेको सो आहे उहो ख़राबु आहे। हीउ माण्हू अॻिते हली माराए सघे थो या जेको किरदारु अदा करे पियो उन सां रियासत खे नुक़सानु। सही।
अच्छा, हाँ माजिद साहब उहा ही ॻाल्हि जीअं मूं इब्राहिम साहब खां भी सवाल कयो तो ज़ाहिर ही मथी लेवल ते हिकिड़ी वॾी कानून साज़ी थियण जी ज़रूरत आहे। उनमें आलमनि जो रोल थिए थो, रियासती इदारनि जो रोल थिए थो, जेके ज़ाहिर आहे जन ते इल्ज़ाम लॻे थो त सालनि खां इनखे पालींदा रहिया आहिनि। कुझु अरसो पहिरियों बल्कि 2 महीना पहिरियों जॾहिं DG ISPR प्रेस कॉन्फ्रेंस कई, हुन पाण एतिराफ़ कयो त अधु खां वधीक मदरसा आहिनि असां वटि रजिस्टर ई कोन्हनि, उते केरु रहे थो, फंडिंग किथां अचे थी ऐं उते छा पढ़ायो वञे थो, का ख़बर ई कोन्हे न उते जेके सरगर्मियूं थियनि थियूं। त इहे समूरा मरहला वरी उन्हनि खे ॾिसणो पवंदो। हिकिड़ो इहो, ॿियो पाण उन ते था अचूं त पाण पहिरियों बि ॻाल्हायो त 55 इस्लामी मुल्क आहिनि दुनिया में, किथे ईअं कोन थो थिए जुनून हुजे, हिकिड़ो को हुजूम हुजे, माण्हुनि खे फतवा ॾे, उनखे क़तल करे छॾे। दुबई जो पाण मिसाल ईंदा आहियूं, 200 खां वधीक क़ौमुनि जा माण्हू उते रहनि था, कॾहिं उते अहिड़े क़िस्म जो वाक़ियो छो नथो थिए? सऊदी अरब में छो कोन थो थिए? ज़ाहिर उते ख़बर आहे त उते कानून सख़्तु आहे, जेकॾहिं कंहिं अहिड़े क़िस्म जो क़दम खयों त बर्दाश्त जोॻो न हूंदो। जेकॾहिं कानून सख़्तु न हूंदो, रियासत ॾंडो न खणंदी, त शायदि मतिलबु इहे वाक़िया रुकिजी न सघनि। सो उन में मथी लेवल खां वठी हिकिड़े वॾे कम जी ज़रूरत अवां सम्झो था त आहे? नसीर साईं, असां त रड़ियूं घणेई कंदासीं। तव्हां हिन पहिरें सवाल में मुंहिंजे दोस्त खां सवाल कयो ऐं मिसाल ॾिनो चीफ जस्टिस जो, उनखे चयो त असां BEd कंदासीं, उनजो सिर कलम कंदासीं। उनजे केस जे स्टेटस जी तव्हां ख़बर आहे छा थियो? इवन उन मुल्क खे गिरफ़्तार तक कोन कयो, जेका ख़बर हली। सो हा, बिल्कुलु पूरी ख़बर हली, जंहिंखे जाम दोस्तनि वरी चयो, नुसरत जावेद पंहिंजी TV ते वेही चयो त बाबा उते वेठो आहे। सो ॻाल्हि इहा आहे, जेसीं ताईं स्टेट ऐं स्टेट जा कारंदा आहिनि, केरु आहे, पुलिस वारा केरु आहिनि, स्टेट जा माण्हू आहिनि, स्टेट जा ऑपरेटर्स आहिनि न। हुनखे कंहिं मारियो? मुमताज़ कादरी मारियो न, गवर्नर साहब खे, ऐं हिन खे बि पुलिस मारियो न। त इहे गवर्नमेंट जा ऑपरेटर आहिनि न। इहे गवर्नमेंट जा जेकॾहिं ऑपरेटर्स जेकॾहिं ईअं इस्तेमालु थींदा के माण्हू खे मारण लाइ, कंहिंखे क़तल करण लाइ, उन ते असां त रुॻो रोई सघूं था। ॾिसो, जेसीं ताईं स्टेट पाण जेके ॻाल्हियूं करे थी, माना विद ऑल रेस्पेक्ट, DG ISPR जेका ॻाल्हि कई त भई असां वटि जेके मदरसा आहिनि उहे एतिरा आहिनि, बाक़ी जेके आहिनि से रजिस्टर्ड कोन्हे। उनखां पोइ उन ते अमल कहिड़ो थियो? छा रजिस्ट्रेशन शुरू थी? ऐं छा जेको कुझु बलवाई लाहौर में कनि पिया अॼुकल्ह, उन जे ख़िलाफ़ का कार्रवाई थिए थी? तव्हां ॾिठो इस्लामाबाद में कुझु ॾींहं अॻु में महीनो खनि थियो हूंदो या सवा महीनो, जॾहिं अची वेही रहिया हुआ पंहिंजो फैज़ाबाद ते, छा थियो? कुझु बि कोन थियो। हिन खां अॻे त पैसा ॾेई उन्हनि खे मोकिलियो, हींअर बि डील करे भॼी विया त तव्हांजा मसइला हल थी वेंदा। अची वेही रहिया पंहिंजो रेड ज़ोन में। रियासती इदारा आहिनि न साईं, इहे रियासती इदारा आहिनि, जी ॻाल्हि थो कयां न। सुप्रीम कोर्ट सरेंडर कयो साईं। सुप्रीम कोर्ट हुनखे चयो बाबा ग़लती थी वई, तव्हां ॿुधायो। उन्हनि में चेंबर में वेही उहो जेका उहो ई चवंदा त ज़ाहिर रियासती इदारनि खे अॻियां अचणु खपे, समूरियुनि पार्टियुनि खे, इवन मज़हबी धुरियूं, स्कॉलर, सभिनी खे गॾजणु खपे। छो जो समूरी दुनिया में जेको असांजो इमेज वञे थो अहिड़े क़िस्म जे वाक़िअनि सां, को सुठो न को असांजे दीन जे लाइ को सुठो इमेज थो वञे, न को मुल्क जो थो वञे। इहो इंटेलेक्चुअली सभु सुठो, इहो सॼो लिटरेचर सुठो जेको पाण चऊं पिया। ॻाल्हि इहा आहे कि इन जो मुंहिंजो इनखे कीअं थिए? उहो त तॾहिं ईंदो न जॾहिं मथां वारा माण्हू जेके आहिनि उन्हनि जी थिंकिंग में तब्दीली अचे। उहे जेकॾहिं इहो सम्झनि, इहो जॾहिं उहो सम्झनि कोन था, तव्हां ॾिसो न पुलिस जा जेके माण्हू आहिनि उहे इस्तेमालु थी पिया आहिनि, स्टेट इस्तेमालु पई थिए, ऐं उते जेके माण्हू वेठा आहिनि, जजिस जेके आहिनि ऐं पुराणा जजिस ऐं वकील, उहे चुमियो पिया ॾियनि उन्हनि माण्हुनि खे। ऐं पंहिंजी जेका सेनेट आहे, उन सेनेट में हिकिड़े माण्हू चयो आहे, सेनेटर जेको वॾे में वॾो इदारो आहे, उन ई चयो आहे त असां जे माण्हू मारियो आहे उनजी सॼा ख़र्चा आउं जेके आहिनि से भरींदोसां। उन ते को सवाल ई कोन थो करे। त इहे जेके मथियां वारा जेके मामला आहिनि, आउं सम्झां थो इहो पीपल्स पार्टी जे हथ में कोन्हे, ऐं पीपल्स पार्टी बि हिते कंप्रोमाइज़ थी लॻे कुझु। पर आउं वरी चवंदोसां त ॾिसो, सिंध में अहिड़ा हालात कोन्हे। असां वटि सिंध असेंबली मौजूदु आहे, ऐं हींअर बि जेका ॻाल्हि थिए पई त तव्हां ॾिसो त पूरे मुल्क जा माण्हू चवंदा त सिंध जेका आहे सा डिफरेंट पे रिएक्ट करे। त मुंहिंजो ख़्याल आहे सिंध खे प्रोटेक्शन करण लाइ असांखे मुराद अली शाह खे पंहिंजो जेको आहे सो मज़बूत करणो पवंदो, ऐं उन खे पंहिंजो रोल अदा करणो पवंदो। सवेरे तव्हां सही ॻाल्हि कई, या दोस्त ॻाल्हि कई त पुलिस घटि में घटि रिएक्ट त करे। उहे माण्हू, उहे जेके इंसाइट था कनि, या उहे माण्हू जेके कंहिं माण्हू खे धमकियूं था ॾियनि, उन्हनि ते को एक्शन त थिए। उहो एक्शन जेसीं ताईं मुंहिंजो ख़्याल आहे कोन थींदो, तेसीं ताईं सिंध में बि अमन कोन थींदो, ऐं इहे वाक़िया अहिड़ा थींदा रहंदा। सही। इब्राहिम साहब, वरी मुंहिंजो उहो सवाल त रियासत ज़ाहिर आहे हिकिड़े वॾी वॾी रियासत आहे, दुनिया में जिते बि चवंदा आहिनि त जिते बि हलिया आहिनि, ज़ाहिर आहे जीअं मूं दुबई जो मिसाल ॾिनो त 200 क़ौमुनि खां वधीक रहनि थियूं हुते, त माण्हू त उहे असां जहिड़ा ई आहिनि न माण्हू, पर उहे डिॼनि था। उनखे ख़बर आहे जेकॾहिं मूं कंहिंजे को पर्स खयों
कंहिंजो मोबाइल कंहिंखां खसियो, कंहिंजो मर्डर कयो, को मज़हब जो इस्तेमालु कयो त मुंहिंजो अंजाम छा थींदो। ईअं ई सऊदी अरब हुजे, ॿिया मुल्क में माण्हू डिॼनि था, माण्हुनि जी साइकी जनरल आहे, जेकॾहिं उन्हनि खे बि ईअं ख़बर हुजे त कंहिंखे मर्डर कंदासीं असांखे हार पाराया वेंदा, कुझु कोन्ह थींदो, पुलिस बि कंदी, आम माण्हू बि कंदा, उते रियासतुनि जो किरदारु आहे। त पाकिस्तान में उहो चवंदा पीपल्स पार्टी खे करणु खपे, पर मथीं लेवल खां जेसि ताईं न थियो त मामला बहितर कीअं थींदा। उहा ई ॻाल्हि त लाल मस्जिद वारनि खे केरु पियो पाले, TLP वारनि खे केरु पियो पाले, अकोड़ा खटक जा मदरसा केरु पियो हलाए जिते मोहतरमा खे शहीद करण जी प्लानिंग थी। त इहा त वरी बि ॻाल्हि उतां थिए थी, जेसि ताईं मथीं लेवल ते कुझु नथो थिए त छा इहे वाक़िया रुकजंदा? मसलो इहो आहे त इहा जेकॾहिं इनखे चइजे त इहा रियासत जी मुनाफ़िक़ाना पॉलिसी आहे। जेकॾहिं रियासत मुनाफ़िक़त छॾे ॾे त तव्हांजो जेको सिस्टम आहे उहो सिस्टम हिकिड़ी लाइन वठंदो, ऐं उहा लाइन ते जॾहिं मुल्क हलंदा आहिनि कंहिं निज़ाम जी ॾिनल लाइन ते, लाइन माना गाइडलाइन, त उहो सिस्टम जेको सो निज़ाम में जेको हुकुमरानी हूंदो आहे उहो ख़ुदि जेको सो उहो ऑटो ते हले वेंदो आहे। पोइ हुकूमतूं भले तब्दील थी वञनि, पर उन्हनि जी जेका पॉलिसी गाइडलाइन आहे उहा घटि में घटि तब्दील कोन थींदी आहे। असांजी बदकिस्मती आहे जो सदाईं तजुर्बा थिया आहिनि, सदाईं तजुर्बा थिया आहिनि। हिकिड़नि खे असीं मुजाहिद करे वठो अचूं, वरी उहो जॾहिं पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कनि या असांजे ख़िलाफ़ु चवनि, उहो तालिबान थियो वञनि, वरी तालिबान सां गॾु असीं बीहो रहूं, वरी जेको सो उहो असांजा दुश्मन थियो पवनि, वरी उन्हनि मां कुझु माण्हू जेको सो कढूं, कुझु वरी उन्हनि मंझां पंहिंजा करियूं, कुझु वरी ॿिया जॾहिं थियनि त उहो वरी ख़ारिजी थियो। पर हाणे जेसि ताईं असीं इहा तजुर्बा फैक्ट्री बंदि न कंदासीं तेसि ताईं जेको सो बिल्कुलु कुझु कोन थींदो। कॉन्स्टिट्यूशन में इस्लामिक प्रोविजन्स बाक़ाइदे ॾिनल आहिनि, ख़ुदा जी हुकुमरानी तस्लीम कई वई आहे त आला हाकमियत उन जी हूंदी, हिन जेको रियासत ते जेको हाकम हूंदो अवाम जो चूंडियल नुमाइंदो हूंदो। उन खां पोइ केतिरियूं इस्लामी उन में शिकूं जेके कॉन्स्टिट्यूशन में मौजूदु आहिनि, पर उन कॉन्स्टिट्यूशन खे असीं तस्लीम करण जे लाइ तयारु न आहियूं। त हीअ जेके कानून आहिनि उन कहिड़ी ॻाल्हि आहे? को बि तव्हां का बि इलाइक़ो वठी वञो, उते ॾिसो हिते कॉन्स्टिट्यूशन ते अमल थियण जी ॻाल्हि करियां थो। मिसाल आहे हिकिड़ो इस्लामाबाद जो ट्रैफिक निज़ाम आहे, उनजी तव्हां भनकड़ी नथा करे सघो। उते तव्हां हेलमेट खां तव्हां बेल्ट खां तव्हां हली नथा सघो, तव्हां कलर कार ते जेको 40 जी स्पीड खां मथे नथा हली सघो। यानी हिते रियासत अमल कराइण चाहे थी, जिते नुक़सान खां बचाइण चाहे थी, माण्हू त करे थो, पर जिते कराइण ई नथो चाहे, जे कानून में हथ वठी झोल पैदा कया वञनि, जे कानून खे गैर मुअत्तर कयो वञे, जेको कानून हूंदे जेको सो अखियुनि आॾो जेको सो ही जेके DIG जिसकाणी जहिड़ा ऐं खुसे जहिड़ा जेके उहे पकड़ियल माण्हुनि खे शहीद कंदा वठनि, क़तल कंदा वठनि, त यानी उहो जेको सो आहे, छाकाणि जो उन्हनि खे रियासत जो डपु ई न आहे, छाकाणि जो उन्हनि खे ख़बर आहे जिन कानून में एतिरो झोल आहे जो असीं निकिरी वेंदासीं। इन करे उहा मुनाफ़िक़ाना पॉलिसी कमु करणु घुरिजे, स्ट्रीम लाइन करणु घुरिजे, सिस्टम खे हलणु ॾिनो वञे, जेके कॉन्स्टिट्यूशन मुताबिक़ उन सिस्टम में जेके जिन इदारनि खे जेको किरदारु आहे, जेसि ताईं उहो न थींदो तेसि ताईं सम्झो त असीं उन्हनि समूरनि मुल्क जेके मुल्क तबाह थी चुका आहे, लबनान हुजे, पोइ ही तव्हांजे जेके नार वारा जेके ख़लीजी मुल्क किरिया आहिनि, तबाह थी विया आहिनि, अफ़रा तफ़री जिन में आहे, त असीं जेको सम्झो त असांजा क़दम बि ओॾां पिया वञनि जेसि ताईं तव्हां पंहिंजे उन कॉन्स्टिट्यूशन पंहिंजे सिस्टम खे जेको ठीकु न कयो। बिल्कुलु ईअं आहे न, त पूरी क़ौम हिकिड़ी विरहायल आहे, जेके मुआशिरा विरहायल हूंदा आहिनि, क़ौमूं विरहायल हूंदियूं आहिनि, उन्हनि जो अंजाम ईअं ई थींदो आहे जेके मां ॿियो पिया। अच्छा, प्रोग्राम में टाइम बि असां वटि घटि आहे। माजी साहिबु उहा ई ॻाल्हि त हाणे पुलिस वारनि जे ख़िलाफ़ु ॾिसूं था त FIR जेका थिए थी, रियासत फ़रियादी थिए थी या वारिस था थियनि, उन में कलम कहिड़ा था लॻनि, इहो स्टिल वॾो सुवालु हूंदो। उन सां गॾोगॾु जेके हार पाराईंदड़ MNA साहिब आहिनि, बार बार उनजे किरदार ते बि ॻाल्हियूं थियनि थियूं। इहा छा सिंध जा माण्हू उमेद कनि, छाकाणि त इहा बि हिकिड़ी कड़ी आहे न, जेको हिकिड़ो तव्हां MNA करे जंहिंखे तव्हां पार्टी टिकट ॾिनी, तव्हांजी क़ौमी असेंबली में नुमाइंदगी थो करे, जेकॾहिं उनजी ज़हनियत अहिड़ी हूंदी त पोइ ज़ाहिर आहे उनजा फॉलोअर्स ॿियो टियों उन्हनि ते कहिड़ो असरु वेंदो। त डिमांड इहा बि वॾी थिए पई त उन अमीर अली शाह साहिब जेके MNA जन हार पाराया, जन मुबारकूं ॾिनियूं, माण्हू डिमांड पिया कनि वॾी पीपल्स पार्टी जी आला क़यादत खां, उनजे ख़िलाफ़ बि का सख़्तु एक्शन खणणु खपे। अव्हांखे लॻे थो त पीपल्स पार्टी को एक्शन खणंदी, ऐं छाकाणि जेकॾहिं खणंदी त इहो बि हिकिड़ो वॾो मैसेज हूंदो पार्टी जे अंदरि बि त केर बि अहिड़ी इंतिहा पसंदी वारी सोच जी हिमायत न करे। बिल्कुलु तव्हां सही पिया चयो, ऐं मां इन अहिड़े क़िस्म जी जेके आहिनि से ॻाल्हियूं पीपल्स पार्टी जे दोस्तनि ऐं वर्करनि खां बि ॿुधियूं आहिनि, ऐं मूं पाण चेयरमैन साहिब खे ट्वीट कयो आहे त इन खां तव्हां जेको आहे सो रिज़ाइन वठो। हीअ कहिड़े क़िस्म जो मैसेज पिया ॾियो, ऐं पीपल्स पार्टी जे लाइ इहो को मसइलो बि कोन्हे। पीपल्स पार्टी
जंहिंखे सीट ॾींदी उहो खटे वेंदो ऐं हू को अमीर अली जेको इहो आहे छा नालो अथसि पूरो अमीर समथिंग छा नालो अमीर अली शाह अमीर जीलानी साहब अमीर अली शाह या जीलानी जी कहिड़ी हैसियत आहे का हैसियत कोन्हे पीपल्स पार्टी जे अॻियां हुनजी का हैसियत कान्हे ऐं जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी इन खे स्टैंड वरितो त इहो जीलानी हिकु ॾींहुं पंहिंजी स्टेटमेंट बि तब्दील करे छॾींदो इन्हनि जो ईमान एतिरो अथव इन्हनि खे को उहो कोन्हे इन्हनि खे कुर्सियूं खपनि एमएनएशिप खपनि ऐं प्रोटोकॉल खपनि मुंहिंजो ख़्यालु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे घुर्जे त अहिड़नि माण्हुनि खे हुननि अॻे कढियो बि आहे अॻे बि अहिड़ा माण्हू जेके आहिनि से पाकिस्तान पीपल्स पार्टी में निकिता आहिनि जिन्हनि अहिड़ा कुदा कम कया आहिनि सो इट्स हाई टाइम पाकिस्तान पीपल्स पार्टी इन माण्हू खां फौरन इस्तीफ़ा वठनि ऐं इन माण्हुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कर सही इब्राहिम साहब अवां बि कमेंट्स चाहींदासीं कल्ह ॾींहुं असां मियां मिठे जो हवालो ॾिनो त उनखे टिकट पार्टी कोन ॾिनी सॼी सिंध में सारा थी ईअं ई मरवत साहब जेके कराची वारा आहिनि औरतुनि जे हवाले सां जेको उनजो माज़ी जो किरदारु हुयो जॾहिं पीपल्स पार्टी में आया पे ज़रदारी साहब इहो डिसीजन करे चुको हो पर बीबी आसफ़ा ऐं ॿियनि जा ट्वीट अची विया पीपल्स पार्टी उनखे नेकाली ॾिनी पार्टी में क़बूल कोन कयो सो हाणे ही अहिड़े क़िस्म जा जेके किरदार आहिनि जेके इहे अमीर अली शाह जीलानी जहिड़ा इहे पार्टी जे लाइ बि त हिकिड़ो दाग़ आहिनि ऐं इहे जुनूनियत पखिड़ण वारा आहिनि तव्हांखे लॻे थो उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई पीपल्स पार्टी आला क़यादत कंदी आउं सम्झां थो जंहिं ॾींहुं पीपल्स पार्टी जी आला क़यादत खे इन जे हवाले सां को सबूत मिली वियो ऐं उन इन मामले ते संजीदगी सां गौर कयो त इनखे बिल्कुलु अलॻि कंदी वीडियो आहे इब्राहिम साहब वीडियो आहे न जॾहिं जिसकाणी सां गॾु हू बि उन वीडियो में आहिनि इहो त वॾो सबूत आहे न उनखे बिल्कुलु करणु घुरिजे इहा त असांजी डिमांड आहे पर आउं पूरो उमेद आहियां त पीपल्स पार्टी ख़ासि तौर ते बिलावल भुट्टो ज़रदारी जॾहिं इन मामले जो पाण नोटिस वरितो या उनजे ज़हन में इहा ॻाल्हि कई पीपल्स पार्टी खे घटि में घटि अहिड़नि जेके से एमएनएस ऐं हिन पासे वरी इहे जेके दुकान खोले वेठा आहिनि सरहंदी अहिड़नि वोटरनि जी ज़रूरत न हुजणु घुरिजे नथा वोट मिलनि भले जेकॾहिं 2-300 वोट ॿियनि खे मिली पवनि ऐं उन्हनि जो ई भलो थी पवे पर घटि में घटि इन ई मामले ते ज़रूरु उन्हनि खे एक्शन खणणु घुरिजे छाकाणि जो इहे ई जेके से माण्हू आहिनि इहे जिसकाणी जहिड़नि ऑफिसरनि जो जेको मन वधाइनि था ऐं उन्हनि जे करे सोसाइटी में हिन क़िस्म जा नुक़सान ठीकु आहे वॾी महिरबानी अवांजी इब्राहिम कुंवर साहब माजिद मक़सूद साहब तमामु घणी महिरबानी अवांजी ऐं उहा ई ॻाल्हि त हिन वक़्त ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका सूबाई हुकूमत आहे उनजो किरदारु इंतिहाई साराह जोॻो आहे ऐं दुनिया लेवल ते हिकिड़ो ज़बरदस्त मैसेज वियो आहे त भई सिंध में घटि अहिड़ी इंतिहा पसंदी जी का गुंजाइश नाहे जेको कंदो उनजे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई थींदी पोइ उहो केर बि हुजे सो हाणे ईंदड़ ॾींहंनि में इन केस खे अञा वधीक गहरे अंदाज़ सां ॾिसण जी ज़रूरत आहे सिंध जी सिविल सोसाइटी खे सिंध जे दानिशुरनि खे ईअं ई जेको प्रेशर आहे उहो बरक़रार रखिणो आहे त जीअं ॾिसूं त इहे जेके ज़िम्मेवार आहिनि न रुगो पुलिस वारनि खे त सज़ा ॾियणु शायदि मुअत्तल करणु गिरफ़्तार करणु सवलो हूंदो पर असुलु जितां इहा चिड़िंग उथे थी उतां उनखे रोकण जी ज़रूरत आहे उहा बाहि जितां उथे थी उते उन बाहि खे विसाइण जी ज़रूरत आहे जेके असुलु शरपसंद आहिनि छा उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी जेके फ़तवा फ़रोश आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी इहो हिकिड़ो वॾो सवालु आहे जंहिं ते पाण सभिनी खे नज़र बि रखण जी ज़रूरत आहे इहो सवालु बार बार उथारण जी ज़रूरत आहे सो ईंदड़ ॾींहंनि में पाण अञा वधीक उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे हिते पंहिंजी पुॼाणीअ थो पहुचे साईं ॾींदा इजाज़त हले निगहबान।